घारो भरिसां शहीद थियल अहलकारनि जे वारसनि पारां एसएसपी ठटो खे वाक़े जो ज़िम्मेवार करार ॾेई छॾियो आहे। वारसनि जो चवणु आहे त एसएसपी ठटो शहीद नौजवाननि जी ड्यूटी ख़तरनाक इलाइक़े में लॻाई। वारसनि मूजिबि शहीद नौजवाननि खे टंडो अलियार मां बदिली करे ठटो माणियो वियो। वारसनि इल्ज़ाम हयो आहे त एसएसपी असांजा जवान हथ सां माराया आहिनि। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त घारो भरिसां शहीद थियल अहलकारनि जे वारसनि पारां एसएसपी ठटो वाक़े जो ज़िम्मेवार करार ॾेई छॾियो आहे। वारसनि जो चवणु आहे त एसएसपी ठटो शहीद नौजवाननि जी ड्यूटी ख़तरनाक इलाइक़े में लॻाई। वारसनि मूजिबि शहीद नौजवाननि खे टंडो अलियार मां बदिली करे ठटो माणियो वियो आहे। वारसनि इल्ज़ाम हयो आहे त एसएसपी असांजा जवान हथ सां माराया आहिनि। अवां खे आगाह करे रहिया आहियूं त घारो भरिसां शहीद थियल अहलकारनि जे वारसनि पारां एसएसपी ठटो वाक़े जो ज़िम्मेवार करार ॾेई छॾियो आहे। वारसनि जो चवणु आहे त एसएसपी ठटो शहीद नौजवाननि जे ड्यूटी ख़तरनाक इलाइक़े में लॻाई। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त घारो भरिसां शहीद थियल अहलकारनि जे वारसनि पारां एसएसपी ठटो वाक़े जो ज़िम्मेवार करार ॾेई छॾियो आहे। वारसनि जो चवणु आहे त एसएसपी ठटो शहीद नौजवान जे ड्यूटी ख़तरनाक इलाइक़े में लॻाई। वारसनि मूजिबि शहीद नौजवाननि खे टंडो अलियार मां बदिली करे ठटो माणियो वियो। वारसनि इल्ज़ाम हयो आहे त एसएसपी असांजा जवान हथ सां माराया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे घारो सां सेंटीमीटर रिपोर्ट गुलाम रसूल दर्स जी। गुलाम रसूल वधीक तफ़सील हिन वटि आगाह कजो। जी बिल्कुलु मां तव्हांखे ॿुधायां त घारो लॻ जेको हथियारबंदनि जी फायरिंग में शहीद थींदड़ ॿिनि पुलिस एहलकारनि जंहिंमें मजीद मरी ऐं अकबर मरी जंहिंजो तलब जेको टंडे अलायर सां हो जेके कुझु ॾींहं अॻु मंझि टंडो अलायर मंझां बदिली करे जेको ठठ में रखियो वियो। अॼु जेॾीमहिल संदसि शहादत बैदि जेॾीमहिल संदसि वारस ऐं मरी ताद जो मरकज़ी जेको आहे मरकज़ी जनरल सेक्रेटरी मीर जान खान मरी ऐं ॿिया जहिड़े हुते अस्पताल में पहुता त हुननि जेको बयानु जारी कयो जंहिंमें हुननि जो चवणु आहे त असांजा जेके ॿ नौजवान जेके शहीद थिया आहिनि जंहिंमें मजीद मरी अकबर मरी आहे उन्हनि खे जेको एसएसपी ठठो जेको आहे असांजे नौजवाननि जी ड्यूटी हिकु ख़तरनाक इलाइक़े में लॻाए जॾहिं हुन इलाइक़े में पुलिस वञे ई कोन थी। वारसनि मुताबिक़ त उहो अहिड़ो ख़तरनाक तरीन इलाइक़ो जंहिंमें जेकॾहिं 5 खां 7 मोबाइल जेकॾहिं गॾु पहुची वञनि उन जॻह ते जेके नवां पुलिस एहलकार जेके तव्हांखे टंडो अलायर मंझां बदिली थी ठटे थिया उन्हनि ॿिनि पुलिस एहलकारनि खे जेको अहिड़े ख़तरनाक इलाइक़े में जेको आहे पोइ मानी छॾियऊं जिते हथियारबंदनि जी जेको फायरिंग में जेके बि शहीद थी विया आहिनि हुनजा हथियार जेके हथियार जेके हुआ उहे खणी आहिनि। हिन जो जेको मुतालबो आहे त असांजे नौजवाननि खे हथ सां जेको एसएसपी ठठो ऐं डीएसपी घारो ऐं एसएचओ घारो जेको आहे उन्हनि जेके अहिड़ी जॻह ते ड्यूटियूं लॻायूं आहिनि जेके ज़िम्मेवार जिन खे करार ॾिनो वियो आहे ऐं हिननि जी गैर ज़िम्मेवारी जे करे जेको सिर्फ़ु ॿिनि पुलिस एहलकारनि जो माने अथनि जंहिंजे करे असांजा नौजवान जेके आहिनि उहे शहीद थिया आहिनि। हिननि मुतालबो कयो आहे जेको आहे ठठो पुलिस खां त फौरी तौर ते जेकॾहिं असांजे नौजवाननि जा जेके कातिल आहिनि उहे जेकॾहिं गिरफ़्तार न कया विया त ॿी सूरत में जेको आहे जेको हाईवे जेको आहे उहो बंदि करे जेको धर्म हणंदासीं। टंडो अलियार खां अपडेट करण लाइ गुलाम रसूल दर्स तव्हांजी वॾी महिरबानी।